खिपर वेझो गुज़िरियल ॾींहुं फंक्शनल लीग अॻुवाण फ़कीर ख़ुदा बख़्श दरस ऐं मुहाफ़िज़ अब्दुल ख़ालिक दरस जी क़त्ल जो खाई थाने ते 6 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। FIR में अली हसन मरी, फैज़ मोहम्मद, सोहबत शेरू मरी ऐं गुल मोहम्मद मरी नामज़द। केस में नामज़द ॿिनि जवाबदारनि सोहबत मरी ऐं गुल मोहम्मद मरीअ खे गुज़िरियल राति ई पुलिस गिरफ़्तार करे वरितो, जिन ॾोह जो एतिराफ़ पिणु कयो। बलूचिस्तान के मुख्तलिफ शहर में बरसात तबाही मचाए छी। नदियों और नाला भरजी विया। डेरा बुगटी, ज़ोब, कोरट, नसीराबाद, हब, लसबेला, चमन, आवाराम, सोब और ॿियनि शहरनि में बरसात पई। इन वक्त ताईं बरसातुनि सबब 6 ॼणा फौत थी चुका आहिनि। PDA में पारां रिपोर्ट जारी। घर जूं छितियूं ऐं करंट लॻण सबब माण्हू फौत थिया। चमन में लैंडस्लाइडिंग जो मलबो हटाइण लाइ कम जारी। गोसपुर वेझो SSP कश्मीर बशीर अहमद ब्रोही के स्क्वाड में शामिल। पुलिस मोबाइल फोन से खौफनाक हादसो, 4 एहलकार शहीद, 3 ज़ख्मी। करमपुर थाने की हद मछी बिंडो भरसा इंडस हाईवे ते टायरा टुटण सबब पुलिस मोबाइल कल्टी थी खाई में किरी पई। शहीदन में गुलाम यासीन लाशारी, वकार अहमद लाशारी, इस्माइल गबोल और तालिब हुसैन शामिल। ज़ख्मी शाहिद पठान, ज़हूर अहमद और हफीज़ुल्लाह ओघाई सिविल अस्पताल कंठकोट मुंतकिल। एमरजेंसी लगाए डॉक्टरनि खे घुरायो वियो। पुलिस मोबाइल फोन SSP के वठण लाइ वञी रही हुई। कराची में माड़ीपुर वेझो नाले मां औरत ऐं संदसि 2 ॿारनि जा लाश हथ। फौतियुनि जी सुञाणप 25 वरियं जी रुकैया, 6 वरियं जी फातिमा ऐं 2 वरियं जे अदनान जे नालनि सां कई वई। पुलिस मूजिबि औरत ऐं संदसि ॿार गुज़िरियल 2 ॾींहनि खां गुम हुया, जंहिंजी रिपोर्ट बि दाख़िल कराई वई हुई। शक आहे त खेनि क़त्ल कयो वियो आहे। वाक़े जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच कई पई वञे। भारत ॿियों भेरो T20 चैंपियन बणिजी वियो। ॾखण अफ्रीका खां 9 रन्सुनि तां कामयाबी खसे भोरा भोरा करे छॾियो। हिक मौक़े ते ॾखण अफ्रीका खे 30 बॉलनि ते 30 रन्स घुरबल हुयूं। भारतीय बॉलरनि शानदार बॉलिंग सां मुखालिफ़ रांदीगरनि जा हथ ॿधी छॾिया। टूर्नामेंट में फेल रहंदड़ विराट कोहली जी अहम मैच में बहितरीन कारकर्दगी। 59 बॉलनि ते 2 छकनि ऐं 6 चौकनि जी मदद सां 76 रन्स ठाहे वरितियूं। विराट कोहली ऐं रोहित शर्मा तरफ़ां T20 क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान। 17 सालनि खां पोइ टाइटल खटण ते भारतीय शौक़ीननि जो जश्न। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी तरफ़ां T20 जो चैंपियन बणजण ते भारतीय टीम खे वाधायूं। सखर पुलिस जा धार मुबैना मुक़ाबला। 2 ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। साइड पुलिस मुबैना फायरिंग जी ॾेवट खां पोइ हमराज़ मीराणीअ खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो। कैंट थाणे जी हद में मुबैना मुक़ाबले खां पोइ जवाबदार सईद लखण खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। रोहड़ी में एक्साइज पुलिस की कार्रवाई। जवाबदार गिरफ्तार। वॾे मिक़दार में शराब हथ। पुलिस को इतला मिलण ते कार्रवाई कंदे डाटसन की तलाशी वरती। जवाबदार ज़ाहिदुल्ला पठान के गिरफ्तार करे शराब जूं 2100 बोतलूं हथ कई वयूं। पुलिस मूजिबि मुनशियात फरोश शराब पेशावर खां कराची सप्लाई करे रहियो हो त कार्रवाई दौरान खेसि गिरफ्तार करे वरितो, जंहिं खां वधीक पुछा ॻाछा कई पई वञे।